शामिल कयूं था कराची मां। ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान नेशनल पार्टी पार्लियामेंट्रीज़ जे मरकज़ी सेक्रेटरीट जी हेड ऑफिस में मरकज़ी सदर राऊ गुलाम रसूल असद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी पार्टी जो बुनियादी मंशूर इहो आहे त अवाम जी इज़्ज़त नफ़्स जी बहाली ऐं अदम मसावत मुआइशी हुजे या समाजी उन जो ख़ात्मो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं रोड ते वेंदे कंहिं ॻाढ़े सिग्नल क्रॉस कयो हो या हू आम माण्हू करे या बिलावल भुट्टो ज़रदारी या ब्यूरोक्रेट आम हुजा या मुल्क जो जनरल या जज करे सभिनी जी सज़ा हिकु हुजे ऐं सज़ा ॾियण जो अख़्तियार रोड ते बीठल सिपाहीअ खे हुजे ऐं माफ़ करण जो अख़्तियार IG खे बि न हुजे। पाकिस्तान जे सियासी पार्टियुनि अवाम सां अहिड़ो हशर कयो आहे जो अवाम खां जीअण जो हक़ु खसे वरितो वियो आहे। राऊ गुलाम रसूल असद वधीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान सां बि सियासी पार्टियुनि कुझु अहिड़ो ई हाल कयो आहे। असांखे रुगो ऑक्सीजन ॾींदा आहिनि त न असां मरी सघूं न जेरनि में आहियूं, बसि ईअं फड़कियूं पिया त जीअं बि साह निकिरण वारो वरी थोरो ऑक्सीजन ॾेई छॾियो। छो त अवाम न हूंदी त हुननि जो बि कारोबार न हलंदो, हुननि जो बि कारोबार न हलंदो। असांजे करे ई हुन जा इहे जेके अयाशियूं आहिनि, वॾी वॾी गाॾियूं आहिनि, वॾा वॾा महलात आहिनि, ही क़ाइमु आहिनि। असांजी पार्टी पाकिस्तान नेशनल पार्टी पार्लियामेंटेरियन जो बुनियादी जेको मक़सदु आहे त अवाम जी इज़त नफ़्स जी बहाली, अवाम जी इज़त नफ़्स जी बहाली जो मक़सदु आहे त अदम मसावत या माशी हुजे समाजी हुजे हुन जो ख़ात्मो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं रोड ते वेंदे सिग्नल कंहिं रेड सिग्नल क्रॉस कयो, हू आम माण्हू करे या बिलावल भुट्टो ज़रदारी करे आऊं कयां या को ब्यूरोक्रेट करे, को मुल्क जो जर्नल करे, जज करे, सज़ा हिकिड़ी हुजे। सज़ा ॾियण जो अख़्तियार रोड ते बीठल सिपाही खे हुजे, पर माफ़ करण जो अख़्तियार IG खे बि न हूंदो। असां कानून में मौजूदु, आइन में मौजूदु हर क़िस्म जा इस्तस्ना, जेके इन्हनि खे इस्तस्ना आहिनि न, त जज खे पुछी नथो सघे, सदर खे को पुछी नथो सघे, वज़ीर हर कोई पंहिंजे इम्यूनिटी जे आड़ में वञी लिकी था वञनि। असांजो पार्टी जे मंशूर में शामिल आहे त पाकिस्तान जे आइन मां हर क़िस्म जे इस्तस्ना जो ख़ात्मो, तफ़रीक जो ख़ात्मो, डिस्क्रिमिनेशन जो ख़ात्मो, इक्वल ट्रीटमेंट, आम माण्हू हुजे या मुल्क जो सदर हुजे, मुल्क जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुजे, मुल्क चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हुजे, सभिनि सां कानून नाई जे मुताबिक़ हिकु जहिड़ो सलूक। जेकॾहिं बैंक जी लाइन में आम माण्हू बीठो आहे त ताक़तवर बि तव्हांजे पोयां हूंदो। ईअं न आहे त हू पंहिंजे ताक़त ऐं पैसे जे ज़ोर ते या पंहिंजी पोस्ट जे ज़ोर ते अची सभी लाइन ते भञी ऐं मुल्क जो निज़ाम टोड़े वियो। इनशाला पाकिस्तान नेशनल पार्टी पार्लियामेंटेरियन जो इहो मंशूर आहे त आम माण्हू जी, पाकिस्तान जी अवाम जी, ग़रीब जी इज़त नफ़्स खे बहाल कयो वञे। ही जेके वॾा वॾा माण्हू आहिनि, जागीरदार आहिनि, तव्हां ॾिसो था हिकिड़ो आम माण्हू बि, घणा ई MLA MP तव्हां अहिड़ा ॾिठा हूंदा जिन जी माली हालत एॾी सौखी न हूंदी, पर 4-5 साल जंहिं महिल असेंबली में वञनि था त हुन खां पोइ हुननि जा जेके शशका आहिनि ॾिसण वारा आहिनि। वॾियूं गाॾियूं, घर, बंगला, ॿारनि जी एजुकेशन, हर शइ चेंज थी। त पाकिस्तान जा हालात छो नथा बदिलजनि? तव्हांजा असांजा हालात छो नथा बदिलजनि? हू असांजे हुननि जी नियत में ख़राबी आहे। असल में नियत में ख़राबी आहे, नियत में ख़लूस न आहे। हू कूड़ा आहिनि, कॾहिं बि सच न ॻाल्हाईंदा। त पाकिस्तान नेशनल पार्टी पार्लियामेंटेरियन जो ही मंशूर जो बुनियादी जुज़ आहे त आम माण्हू जी इज़त नफ़्स जी बहाली। छो त मूंखे ख़बर आहे त कॉलेज वञण महिल बस ते चिंबड़ी करे लटकी करे कीअं वेंदा हुआसीं, घर में नंढे 120 गज़ या 5 मरलनि जे घर में कीअं ज़िंदगी गुज़ारबी आहे, 50,000 जे अंदरि कीअं ज़िंदगी गुज़ारबी आहे, कीअं ॿारनि जी फीस मैनेज कंदा आहियूं, कीअं घर जो खाधो पीतो कीअं मैनेज कंदा आहियूं, हीअ असांखे ख़बर आहे। इहे तकलीफ़ूं असां गुज़ारियूं आहिनि। हीअ जेके तव्हांजे मथे पार्टी वेठी हूंदी न, हे तव्हांखे अची सिर्फ़ु बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। हिननि खे कहिड़ी ख़बर त बाबा मानी जो रेट छा आहे? बिलावल भुट्टो खे ख़बर आहे, मरियम नवाज़ शरीफ़ खे ख़बर आहे त बेकरी में ब्रेड कीअं थी मिले, खीर जो छा रेट आहे। हू त पलिया ई ॿियनि जे ख़र्चनि ते माण्हू गिफ्ट तोहफ़ा खणी हलिया था वञनि। उन्हनि खे कहिड़ी ख़बर? असांखे ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे ॿारनि जी फीस कीअं मैनेज कबी आहे, बसनि में कीअं सफ़र कबो आहे, साइकिलनि ते कीअं हलिबो आहे, मोटर साइकिल वारे जी छा परेशानियूं आहिनि, हिकिड़े आम माण्हू जी छा परेशानी आहे। असांजी पार्टी जो हर माण्हू मिडिल क्लास जो आहे, लोअर मिडिल क्लास जो आहे, इन्हनि तकलीफ़ुनि मां गुज़री चुको आहे।
असांखे अहसासु आहे वर्ल्ड बैंक हर शइ जा पैसा ॾिए थी। वर्ल्ड बैंक सां एग्रीमेंट में सिंध हुकूमत जो एग्रीमेंट आहे, कंहिं बि क़िस्म जी फी न वठिबी। किताबनि जो को पैसो न आहे, पर खाए था वञनि, छा कयूं। हर साल बुक चेंज करे था छॾनि, हिकिड़े पने जे करे सॼी किताब चेंज, माण्हुनि जे मथां बोझ। ठीकु आहे, हीअ सभु पैसा खाइजो था वञनि। दवाऊं जेके आहिनि न, तव्हांखे मां मिसाल ॾियां, तव्हां NICUD वञो, तव्हांखे डॉक्टर लिखी ॾींदो 2 महीने जी दवा, 50 गोरियूं। ही तव्हां जंहिं महिल वेंदव काउंटर ते त इहे त 20 आहिनि, 20 पयूं आहिनि, बाक़ी आहिनि ई कोन। ईअं करे 3 ॾींहंनि खां पोइ अचु, हाणे माण्हू आयो आहे सिंध मां या अंदरूने सिंध मां या परे खां, हाणे उहो 20 गोरियुनि लाइ बि हुनखे 20 ॾींदा, 30 खाते में 50 चाढ़ींदा, 30 खपाए छॾींदा। 70% मेडिसन खपाईंदा आहिनि।